You are watching 12 p.m. Bulletin. चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में जुड़ियल फुल कोर्ट तरफ़ां सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट ख़िलाफ़ दरख़्वास्तनि ते ॿुधणी। चीफ जस्टिस चयो त असांजी कोशिशि हूंदी त केस अॼु फाइनल करे छॾियूं, हिक केस खे खणी नथा वेही सघूं। सुप्रीम कोर्ट में पहिरियां ई घणा केसिस आहिनि। अॼु हिन कानून जो असरु ख़ासि तौर चीफ जस्टिस ऐं ॿिनि सीनियर जजिस ते पवंदो। इख़्तियारनि खे घटि न विरहाइणु घुरिजे। हीउ कानून ईंदड़ चीफ जस्टिस ते बि लागू थींदो। चीफ जस्टिस जा इख़्तियार ऐं पार्लियामेंट जा इख़्तियार आम्हूं साम्हूं आहिनि। कुझु जजिस सम्झनि था त पार्लियामेंट ऐं चीफ जस्टिस जा इख़्तियार आम्हूं साम्हूं आहिनि, त कुझु जजिस ईअं नथा सम्झनि। ॿुधण दौरान वकील इकराम चौधरी अॻूणे वज़ीर आज़म बाबति ख़बर पढ़ी ॿुधाई, जंहिं ते चीफ जस्टिस चयो त हू अहिड़ी ख़बर न पढ़े जंहिंजो हिन केस सां को तालुक़ ई नाहे। अदालत खे सियासी बहस लाइ इस्तेमालु न कयो। मीडिया मौजूदु आहे, उते वञी सियासत कयो। कानूनी दलील ॾियो, इहे दलील ॾियो त पार्लियामेंट कीअं अदलिया जा हक़ सल्ब कया। काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त हिन कानून सां सुप्रीम कोर्ट ऐं पार्लियामेंट आम्हूं साम्हूं आहिनि। मां लफ़्ज़ जंग इस्तेमालु न कंदुसि। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट हाणे कानून बणिजी चुको आहे। हसबा बिल कॾहिं कानून बणियो ई न हो। पार्लियामेंट कानून साज़ी करे सघे थी या न, इन बहस में न वञणु घुरिजे। इहो ॿुधायो त सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर आइन सां टकराव में आहे या न। अदालत जॾहिं आइनी तरमीम बि ॾिसी सघे थी त ॻाल्हि ख़तम थी वई। अव्हां जो दलील आहे त आइनी तरमीम सां ही कानून ठही वञे त ठीकु आहे। जॾहिं अव्हां अदालत जी आज़ादी जी ॻाल्हि कयो था त छा इहा आज़ादी पाण नायाब शइ आहे या माण्हुनि लाइ आहे? छा अदालत जी आज़ादी सिर्फ़ु उन जी पंहिंजे लाइ आहे त इन जो हर सूरत में दिफ़ा करिणो आहे, या अदालत जी आज़ादी माण्हुनि जे लाइ न आहे? इन ॻाल्हि ते रोशनी विझो। जेकॾहिं सुभाणे पार्लियामेंट कानून ठाहे थी त बेवाउनि जे केसिस खे तरजीह ॾियो, छा इन कानून साज़ीअ सां अदलिया जी आज़ादी मुतासिर थींदी? चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा चयो त कानून साज़ी इंसाफ़ ॾियण जो रस्तो हमवार ऐं दुश्वार करे रही आहे। त इहो ॿुधायो, छा असांजी आज़ादी पाण ई काफ़ी आहे या इन जो तालुक़ु कंहिं ॿिए सां बि आहे? पार्लियामेंट ऐं अदलिया अलॻि आइनी इदारा आहिनि। जेकॾहिं अव्हां पंहिंजी मालूमात ताईं रसाई जे हक़ तहत कार्रवाई जी दरख़्वास्त न कई त इहो दलील न ॾियो। अव्हां पाण स्पीकर खे ख़त न लिखियो ऐं चाहियो था त सुप्रीम कोर्ट में ई बेबुनियाद दलील ॿुधे। PTV तां अदालती कार्रवाई लाइव नशर।